सूसी कपड़े जो हिकु क़िस्म आहे। ही कपड़ो असल सिंध जे ओलह वारे मुल्क ईरान जे शहर सूस या सूसा में ईजाद थियो, जेको क़दीम ईरान जो हिकु शहर हो ऐं पोइ तख्तगाह बणियो। सूसीअ जे कपड़े में सनियूं लीकूं ऐं पटा थियनि था। सिंध में सूसी कपड़े ठाहिण जो फ़न ईरान खां आयो ऐं हाणे सिंध में हिन कपड़े जो वॾो मान आहे ऐं सनत जी सूरत इख्तियार करे चुको आहे। मौजूदा वक़्तु सूसीअ जे कपड़े खे सिंध में ख़ासि अहमियत हासिल आहे। कुंवार खे शादीअ जी राति ख़ासि करे भरत सां भरियल पांचनि वारी सूसीअ जी शलवार पाराई वेंदी आहे। नियाणियुनि खे ॾाज में सूसीअ जो कपड़ो ख़ासि शौक़ सां ॾींदा आहिनि। हिन कपड़े मुतालिक़ हिकु ॿी राय आहे त सिंध जे इस्माइली ख्वाजनि वापारियुनि तिवनस शहर मां कपड़ो वठी सिंध जे कोरियनि खां ठारायो, जंहिं करे मथस सूसी नालो पियो। ही कपड़ो मुख़्तलिफ़ रंगनि ऐं मुख़्तलिफ़ नमूननि में तयारु कयो वेंदो आहे। सूसीअ जो कपड़ो ख़ासि करे ठठे, नसरपुर, हाला ऐं ॿियनि शहरनि में ठहंदो आहे।